अस्सलाम वालेकुम नाज़रीन, वेरन जी वस्ती न्यू अपडेट सां गॾु हाज़िर थी चुका आहियूं। इन खां पहिरीं असांजे चैनल ते न्यू आहे त सब्सक्राइब करे ऑल ते क्लिक कंदा। जी त दोस्तों हाणे बिना देर हलो था पंहिंजे अपडेट जी तरफ़। ते नंढड़ी वीडियो में तव्हांखे हर अपडेट ॾींदासीं। जीअं त साले शेरोज़ ख़ान जी चाल जो शिकार थी वियो। जीअं त साले शिकार थी चुका है दोस्तों, ऐं शेरोज़ ख़ान जी चाल हेठि दॿिजी वियो। शेरोज़ ख़ान जी जेका चाल हुई हुन गूंगे साले जे भाउ खे हुते पाण वटि रखियो ऐं साले जो ई हमराह मोकिलियो हुनखे चवराईं त तुंहिंजे भाउ गूंगे खे बिजार ख़ान पाण वटि खणाए वियो आहे। जीअं त साले होॾे वियो त हू बिजार ख़ान जे बगड़नि जे हथां शिकार थी वियो दोस्तों। जीअं त हाणे तव्हांखे ॿुधाईंदा त ख़ान बहादुर जो अंत तमामु वेझो अची चुको आहे दोस्तों। जीअं त तव्हांखे ख़बर आहे त रुख़सार हुन खां बार बार पुछे पई त तूं आराम कॾहिं कंदे, जीअं असां गॾिजी हुनजो कमु तमामु करे सघूं। जीअं त दोस्तों हाणे ख़ान बहादुर खे सुम्हण जी देरि आहे, हुनजो कमु तमामु कयो वेंदो। ख़ान बहादुर खे मारियो वेंदो दोस्तों। शमीर ख़ान प्लान तहत जेको आहे वॾो मनसूबो जोड़ियो आहे। जीअं त शमीर ख़ान जा ॿार माण्हू बीठल आहिनि जेके हुन शमीर ख़ान जे इशारे सां अंदरि अची ऐं कार्रवाई कंदा। जीअं त दोस्तों ॿिए पासे सोढो शादी करण वारो हुयो, ॻह गठा सभु कुझु हुन आणे छॾे रखिया हुया। पर जॾहिं हुनखे साले जी ख़बर पवंदी त हू ॾुखवार थी ऐं शादी कैंसिल कंदो ऐं बाद में हुनजे परांद वठण जो सोचींदो। ऐं ॿिए पासे ज़र अली जी तबियत जी सिहतयाबीअ जी माना ॿुधी बिजार ख़ान ऐं ख़ान बहादुर ॾकी विया आहिनि। पर ज़र अली जे अचण खां अॻु हू हुननि जो कमु पूरो करे छॾींदो शमीर ख़ान। हीअ हुई असांजी अपडेट। वधीक अपडेट ॿुधण लाइ सब्सक्राइब कयो असांजे चैनल खे। ख़ुदा हाफ़िज़।